उडेरोलाल मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त उडेरोलाल में बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। सईदाबाद भाणोट जे बचा बंद जी सूरत हाल ॻणती जोगी आहे। पाणी जे वेकरनि में मुसलसल वाध आसपास जे ॻोठनि ऐं शहरनि जे रवासियुनि में ॾुकाह पखिड़िजी वियो आहे। मानसून बरसातनि तबाही मचाए छॾी आहे, जंहिं सबबि इलाइक़े वारा पाणी हेठि अची विया आहिनि। काफ़ी माण्हुनि जा घर बरसातनि पवण सबबि डही पट पइजी विया आहिनि, जेके हिन वक़्तु बि बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल आहे। ॿिए तरफ़ सिंधु दरिया में पाणी जे वेकरनि में इज़ाफ़े थियण करे बचा बंदनि ते दॿाउ वधी वियो आहे। अहिड़ी सूरत हाल खे ॾिसंदे ॻोठाणा डिप्टी कमिश्नर मटियारी, रेवेन्यू मिनिस्टर मखदूम महबूब ज़मा समेत आला इख्तियारनि समेत वसवारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी बंदनि जो जाइज़ो वरितो वञे ऐं बंदनि खे मज़बूत करण लाइ ॿाहिरियां मिटी लाराए बंदनि जे कपनि खे मज़बूत करे ॿोॾि जे ख़तरे खां बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।